बुलंद आवाज सा लोगे बात। एक मेरो वरी बुलंद आवाज सा अलहम्द कनु वन्ना सिताई तेरी अबदी ज़ात कदी मुझमा अलहम्द कनु वन्ना सिताई तेरी अबदी ज़ात कदी मुझमा शुमा नाम अहद अल्लाहु समद तेरा नाम रहीम करीम शुमा शुमा संगे असवद या गिलाफ कबा हुए पहुंचता अर्श अज़ीम शुमा पर जदू अलफ दा नाम निशान नहा तमीम लाया के धूम धमा चल पुछिए पीर फरीद कोलो पेलो अलफ चुमाया मीम चुमा असा कुमीम अलफ दी सुञाण दिती मेरी दिल अहदी पहले मीम चुमा। दोस्तों अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात शाह असां तमाम सभिनी के हिदायत नसीब फरमाए चो आमीन। दुनिया में ईमान असां रहाए वरी शल ईमान असां लड़ाए चो आमीन। दुनिया में महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो ताबेदार बनाए चो आमीन। आखिरत में विशाल महबूब अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफाअत ऐं बुराड़ो नसीब फरमाए चो आमीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा करोड़े करम ऐं एहसान जो मालिक करीम असां के पंहिंजे घर में पंहिंजे वलीअनि जी मजलिस में अचण जी तौफ़ीक़ अता कई। मालिक जो एहसान जो अजो की रात में तो असा जरा कई इंसान के होटल ते वेठा हुंदा के फिल्म ते वेठा हुंदा के जवाज अड्डे ते वेठा हुंदा सुभान अल्लाह कंहिंजी रात कीअं गुज़रंदी हूंदी कंहिंजी रात कीअं गुज़रंदी हूंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पर मालिक करम करे तोखे असा के चूंडे सुभान अल्लाह तोखे असा के पसंद करे पंहिंजे दोस्तन जी पंहिंजे प्यारन जी ऐं पंहिंजे कुरान ॿुधण जी तौफ़ीक़ नसीब कई। मुझो मौज़ू आहे शफ़ाअत मुस्तफ़ा। सोली सिंधी में ॿुधाया सिफारिश मुस्तफ़ा नबी करीम जी सिफारिश। घणा माण्हू शफ़ाअत जा इनकारी आहिनि। उन्हनि जो चवण आहे त बाबा जेको निमाज़ क़ुरान ऐं दीन ते हलो था इहा शइ तव्हांखे छॾाईंदी बाकी न को अल्लाह जी को पैगंबर को रसूल को नबी को वली केर भी शफाअत के जी कोन कंदो सब को पंहिंजे पंधर में पाण पूरो। सुभान अल्लाह। अजो की ॻाल्हि जेकॾहिं तूं हिन कननि सां न हिन कननि सां ॿुधंदे सुभान अल्लाह दिल वारे कननि सां ॿुधंदे सुभान अल्लाह खुदा जो कसम आ मुखे छॾ तू पाण चवंदे त मां जन्नती आहियां। सुभान अल्लाह। हिकड़ी ॻाल्हि ॿुधा अबा सिफारिश कंहिंजी थींदी आहे
जेको ॾोही हूंदो आहे सिफारिश कंहिंजी थींदी आहे या जंहिंजो कमु न आहे थींदो कंहिं वॾेरे वटि वेंदो आहे साईं मुंहिंजो फलाणे ऑफिस में कमु आहे मुंहिंजी महिरबानी करे सिफारिश कर जे तुंहिंजो कमु हूअं ई थी वञे त पोइ वॾेरे घर ते छाजे लाइ वञे हीअं आहे या न आहे पर ऑफिसर कावड़ियो वेठो हुजे वॾेरो ख़ुदि ई चवे त बाबा इहो मूंसां ठहे ई कोन थो वॾेरे सां जेकॾहिं ठहे बि थो ऐं वॾेरो अचे ॾिसे त ऑफिसर जो मूड ई ख़राब लॻो पियो आहे त ॿुधा सिफारिश कंदो अल्लाह रब्बुल इज्जत जी ज़ात जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो न रब एतिरो कावड़ियल हूंदो जो आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं सुभान अल्लाह सब पैगंबर ये चवंदा नफ्सी नफ्सी इज़हबू इला ग़ैरी सुभान अल्लाह बाबा असां त रब खे हेड़ो कॾहिं कावड़ियल ॾिठो ई कोन्हे को असांखे पंहिंजे जान जी लॻी आहे ॿिए कंहिंजो दरवाज़ो वञी वेठो सुभान अल्लाह पर उन्हें ॾिहाड़े ते जेकॾहिं चवंदो त मूंॾे अचो मां थो सिफारिश कयां मां थो तव्हांखे गले लाहियां मां थो तव्हांजा ॾोह बख़्शरायां गुनाह बख़्शराए तव्हांखे दोज़ख मां कढी जन्नत में पहुचायां थो त उहो आया त मां मोहम्मद करीम आहियां सुभान अल्लाह मज़ो न कयो सुभान अल्लाह अरे जंहिंजो नालो मुहम्मद नालो ख़ुद शफ़ाअत आहे मुहम्मद नालो ख़ुद शफ़ाअत आहे चाहे नबी करीम खे छॾे तुंहिंजो नालो मुहम्मद आहे तूं बि जन्नती आहे सुभान अल्लाह मां नथो चवां जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह जी ज़ात प्यार ऐं मुहब्बत सां सुभान अल्लाह प्यार ऐं पागोह सां सॾु कंदो या मुहम्मद सुभान अल्लाह अब रब ख़बर अथई कंहिंखे सॾु कंदो मिठे मुहम्मद करीम खे सुभान अल्लाह रब कंहिंखे सॾु कंदो मिठे मुहम्मद करीम खे या मुहम्मद ए मुझा महबूब हलिया सुभान अल्लाह पुकने महशर जे मैदान में मोहम्मद नाले वाला लखे मानू गडूंदा सब रब कायनात ने ड्रोड़ भरीदा सुभान अल्लाह हो चंदा मुखे सॾु कयो थई मां चंदुसि मुखे सॾु कयो थई हो चंदो मुखे सॾु कयो थई लखे मोहम्मद नाले वाला अर्श जे साए में अॼु बीहंदा सुभान अल्लाह रब्बे करीम फरमाईंदो त तव्हां कीअं आया हो सुभान अल्लाह मूं त पंहिंजे महबूब खे सॾु कयो आहे सुभान अल्लाह मूं त मिठे मुहम्मद करीम खे सॾु कयो आहे न सुभान अल्लाह चवंदा मौला तुंहिंजो जलाल ॾिसी तुंहिंजी हैबत ॾिसी तुंहिंजी किबरियाई ॾिसी जॾहिं तूं चयो या मुहम्मद असां ड्रोड़ पती शायदि अल्लाह असांखे सॾु कयो आहे सुभान अल्लाह रब्बे करीम फरमाइंदो है न चई सुभान अल्लाह अच्छा तव्हांजो नालो मुहम्मद आहे जी मुंहिंजा मौला रब्बे करीम फरमाइंदो जन जो नालो मुंहिंजे महबूब जे नाले जहिड़ो आहे उन्हनि खे मूं सभिनी खे बख़्शो मलाए पोइ जन्नत जा दर खोले ॾियो सुभान अल्लाह अब नाले जी शफ़ाअत थी या न थी ही तो सिर्फ इस्म आहे जिस्म जी ॻाल्हि परे आहे हाय अच्छा महबूब हथ खणनि न उहा ॻाल्हि त अञा मथे आहे सुभान अल्लाह इंशाअल्लाह कंदुसि सुभान अल्लाह ये जो तू वेठो ये लेड़ो थधो सुभान अल्लाह ये कोन कंदुसि सुभान अल्लाह
पंहिंजे मुक़द्दस कलाम में इरशाद फरमायो आहे सुभान अल्लाह वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम सुभान अल्लाह मिठे मोहम्मद करीम के इरशाद आहे सुभान अल्लाह महबूब मां तुंहिंजी उम्मत खे कीअं अज़ाब कयां सुभान अल्लाह मां तुंहिंजी उम्मत खे कीअं अज़ाब कयां आहिनि गुनाहगार दिल ते हथ रखे ॾिस त तुंहिंजा धंधा कहिड़ा आहिनि सुभान अल्लाह मां तोखे छा ॿुधायां तूं दिल पंहिंजी ते पाण हथ रखे ॾिस त असांजा धंधा कहिड़ा आहिनि असांजा कम कहिड़ा आहिनि पर रब तो फरमाए वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम महबूब मां हिन गुनाहगारनि खे कीअं अज़ाब कयां सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज़ाबनि खे सॾनि था पिया मुंहिंजे कहर ऐं गज़ब खे सॾनि था पिया उथनि था सुबह जो शाम ताईं गुनाहनि खां साबियो उनखे को कम ई कोन्हे सुभान अल्लाह मुंहिंजे कहर जा दरवाज़ा खड़काइनि था पिया पर महबूब मां हिननि खे कीअं अज़ाब कयां जो अंत फीहिम तूं मोहम्मद करीम हिननि में रही थो सुभान हे जिस्म जी शफ़ाअत सुभान अल्लाह महबूब तूं हिननि में रही थो मुझा अज़ाब भी अचन था जॾहिं साए गुंबद ते नज़र पवे थी मां रब आयल अज़ाब भी खणाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम में रब करीम मना कई त छंछर जे ॾींहुं मच्छी न मारजो सुभान अल्लाह पोइ हिकिड़नि कोन मारी हिकिड़नि छा कयो जो छंछर ते मच्छी जाम पई निकिरे सुभान अल्लाह वाह के घारो हणी खॾे में मच्छी गॾु कयनि बाबा आचर ते मारींदासीं सुभान अल्लाह अटकली त आहे न पाकिस्तानी सुभान अल्लाह खड्डे वाह के जो है मच्छी जो निकती जाम वाह के जो घारो हराम भाई तो आहे मुल्क में सुभान अल्लाह वाह के घारो हणी खॾे में लोड़े सुभान अल्लाह मच्छी भाई खॾे में शाम जो वाह ॿधी जॾहिं न आचर ते वञी मच्छी मारे सुभान अल्लाह हिकिड़नि वरी दीना दास थी वञी मच्छी मारी सुभान अल्लाह रब्बे करीम फरमायो मूं तव्हांखे मना कई त मच्छी न मारजो तव्हां मुंहिंजो चवण न कयो हिकिड़ी राति जे अंदरि 72,000 माण्हुनि जूं शिकिरियूं फिरी वयूं सुभान अल्लाह के भोला बणिजी विया त के बांदर बणिजी विया सुभान अल्लाह रब छा चयो मच्छी न मारजो हिकिड़े ॾींहुं ऐं ॾींहं में 5 टाइम रब तो असांखे सॾे थो सुभान अल्लाह हय्या अल सलाह सुभान अल्लाह हलिया नमाज़ कई सुभान अल्लाह अब अचूं था तो दिल ते हथ रखे ॿुधा अचूं था नमाज़ कई सुभान अल्लाह होटल ते वेठा आहियूं को कारोबार जूं ॻाल्हियूं या ड्राड़ ड्रूश या पतन ते वेठा आहियूं त सॼो ॾींहुं गुज़रियो ख़बर ई कोन पई त इहो बसी तव्हां मूंखे सॾु थियो या के ॿिए खे सॾु थियो सुभान अल्लाह अज़ाब जा हक़दार आहियूं या न आहियूं सुभान अल्लाह हाय हाय सुभान अल्लाह गुंड ते ॻाढ़ो कपिड़ो पियो सुके त ॿुधा त घणा फेरा कंदासीं सुभान अल्लाह ओड़ी थोड़ी न कारी चादरी पाए निकिरे सुभान अल्लाह त पोयां लॻाए वेंदासीं सुभान अल्लाह लूत अलैहिस्सलाम जे क़ौम में चंद माण्हू हुया 5 हुया या 7 हुया जन ज़िना कई रब्बे करीम फरमायो जिब्राईल इने लूत वारी ज़मीन खे फटे आसमान ते खणी ऊंधो करे ज़मीन मथे उछला जो इन्हनि मुंहिंजी बेफ़रमानी कई आहे सुभान अल्लाह 5 माण्हू हुया या 7 हुया सुभान अल्लाह अॼु दिल ते हथ रख मां सम्झां थो त असां में के 5 माण्हू हूंदा जेके बचियल हुजनि सुभान अल्लाह अज़ाब खे सॾियूं था या कोन था सॾियूं सुभान अल्लाह रब तो फरमाए अज़ाब खे सॾनि था मुंहिंजे अज़ाब जा दरवाज़ा पैदा कनि मौला उहो अज़ाब मोकिल
व अंत फीहिम महबूब तू मोहम्मद अरबी हिनन में रही दो मारा बुआयल अज़ाब भी वापस खाए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पढ़ ला इलाहा छो तो बिरादर मोहतरम पीर तरीक़त साईं जन आयल आहिनि, सुभान अल्लाह साईं बि आहिनि, किताब घणनि जो आहे, तंहिं करे मज़ो इन में आहे त ॻाल्हि थोरी हुजे पूरी हुजे सुहिणी हुजे। सुभान अल्लाह। हिकिड़ी हदीस बयान कंदुसि शफ़ाअत जे मौज़ू ते। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दिल सां वेही ॿुधंदे उमेद आहे त हितां झोलियूं फैज़ सां भरे निकिरनि। सुभान अल्लाह पढ़ ला इलाहा जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, सुभान अल्लाह। हज़ूर फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह अदालत जी कुर्सी ते हूंदो, सुभान अल्लाह जन्नती जन्नत में वेंदा, दोज़खी दोज़ख में वेंदा। सुभान अल्लाह उन खां पोइ सुभान अल्लाह रब फ़ैसिलो करे छॾींदो। सुभान अल्लाह। उन खां पोइ बुखारी शरीफ़ जी हदीस आहे किताब तौहीद, पाण फरमाइनि था त मां मोहम्मद करीम अर्श मुअल्ला जे सॼे पासे पोइ सिर सजदे में रखंदुसि, पोइ रब जी तारीफ़ कंदुसि, रब जी वाखाण कंदुसि, रब जी हमद बयान कंदुसि, एतिरी हमद बयान कंदुसि, एतिरी हमद बयान कंदुसि, एतिरी तारीफ़ बयान कंदुसि जो रब करीम राज़ी थी चवंदो इरफ़ा रासक या मोहम्मद। सुभान अल्लाह। महबूब सिर सजदे मां मथे कर। ही छाजे करे थींदो? तोखे असांखे माफ़ी वठी ॾियण जे लाइ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेके अॼु असां गुनाह करे बुराइयूं करे बेहयायूं करे गुनाहनि जा दफ़्तर काला करे वेठा आहियूं, ओ उन्हनि जी माफ़ी जे लाइ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दोज़खी दोज़ख में वेंदा, पाण करीम ॾिसंदा मुंहिंजी उम्मत जहन्नम जे अज़ाबनि में सड़े थी पई। सुभान अल्लाह। पोइ पाण फरमाईंदा मां सिर सजदे में रखंदुसि, रब जी तारीफ़ कंदुसि, रब जी वाखाण कंदुसि, रब जी हमद जी सना बयान कंदुसि ऐं एतिरी तारीफ़ कंदुसि जो रब करीम राज़ी थी चवंदो इरफ़ा रासक या मोहम्मद, ए मुंहिंजा महबूब सिर सजदे मां मथे कर ऐं मूंखां घुर त मां रब करीम तोखे अता कयां। सुभान अल्लाह। सिर सजदे मां मथे कंदुसि, चवंदुसि मौला मुंहिंजी उम्मत जहन्नम में सड़े थी पई, मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत जहन्नम में सड़े थी पई, मूंखे इजाज़त ॾियो त मां मुंहिंजी उम्मत जी शफ़ाअत कयां। सुभान अल्लाह। शफ़ाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती, महबूब मोहम्मद करीम जी शफ़ाअत कबीरन गुनाहनि खे बि माफ़ी ॾियारे छॾींदी। मुंहिंजा मौला मुंहिंजा रब मुंहिंजा करीम मुंहिंजी उम्मत अल्लाह ताला फरमाईंदो फंतलिक फअखरिज मिनन नार मन कान फी क़ल्बिही मिस्काल ज़र्रतिन मिनल ईमान। महबूब मां तोखे इजाज़त थो ॾियां, मां तोखे मज़ो नथा कयूं, माई जड़ी रेल में वञे पई धीअ सां मिलण, पोड़े खे वरी ॾोटियूं ॾियारियूं हूंदियूं, ॾोटी बि खयईं पाण सां गॾु, हाणे न्याणी ॾे थी वञा त वरी थोरो हलवो बि ठाहींदई न्याणी खे ॾींदसि।
रेल छुट्टी तो मौलवी तकड़ो तकड़ो ने सना ने गाड़े में चढ़ी रेल थी वञे पाण किथे वञा रेल थोरो हली त ॾोटी रुनी नानी हलवो ॾे नानी ॾिठो छोरी खाई वेंदी तो ॿियो कुझु सोचियोसि कोन चई छोरी माठ कर न त हलवो मौलवी खे ॾींदी हलवो छोरी जो मौलवी खे ॾिठो छोरी चुप करे ॾे त खाई वेंदो हिकिड़ी ट्रेशन ॿी ट्रेशन छोरी वरी रुनी नानी हलो ये छोरी तो के जब माठ कर कोने बोल गो ना नानी ले चुप करे वे ना तो मौलवी के दी मौलवी सब खाई वे तो नानी में आसरो आए मौलवी में तो वो कोने बड़ी बटे ट्रेशन गुजरी छोरी रुनी नानी हलवो कि तो के माठ करना मौलवी का रहो कोन जो जी माई जे ॾियणो थी त ॾे दादू मां चढ़ियो हा फुलजी लहणो सीता जने तव्हां हलवे ॾियासीं ॾियणो अथई त ॾे बाक़ी रुॻी आसरा न ॾे पर ला इलाहा महबूब तू पाण वञ महबूब तू पाण वञ ऐं जंहिंजी दिल में आहुर हुजे दाणे जेतिरो ईमान हुजे उन खे जहन्नम मां छॾ अखरिज मिनन नार सुभान अल्लाह महबूब वञ मन कान फी कल्बी मिस्काल ज़र्रतिन 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 मिनल ईमान सुभान अल्लाह जंहिंजे ज़र्रे ज़र्रे जेतिरो भी ईमान आहे उन खे जहन्नम मां कढी जन्नत महबूब फरमाईंदा फंतलिक फअफल मां वेंदुसि ऐं ईअं करे ईंदुसि सुभान अल्लाह मां वेंदुसि ऐं ईअं करे सुभान अल्लाह हिकड़ी गाल सोच जी सुभान अल्लाह रब्बे करीम जेकॾहिं चवे गौर सां ॿुधजाए सुभान अल्लाह रब्बे करीम चवे महबूब तो सिफारिश कई तो शफाअत कई मूं क़बूल कई जंहिंजे दिल में आहुर जे दाणे जेतिरो ईमान मां रब उन्हनि खे बख़्शा सुभान अल्लाह तबा बख़्शजनि आया न बख़्शजनि सुभान अल्लाह रब जेकॾहिं चवे महबूब तुंहिंजी शफाअत क़बूल करे और जे दाणे जेतिरो जंहिंजी दिल में ईमान आहे मां उन्हनि खे बख़्शां थो उहे हिननि खे जन्नत में मोकिलियां थो त उहे हलिया वञनि पर रब्बे करीम ईअं छो फरमायो त फंतलिक फअखरिज मिनन नार महबूब तूं पाण वञ महबूब तूं पाण वञी उन्हनि खे जहन्नम मां कढ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोचण जी ॻाल्हि आहे महबूब वींदा ऐं महबूब फरमाइनि था मां वेंदुसि ईअं करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन में ॿ ॻाल्हियूं इन में ॿ ॻाल्हियूं महबूब जो रब महबूब खे पाण मोकिलींदो न सुभान अल्लाह इन में ॿ ॻाल्हियूं रब जे बख़्शिया त बख़्शजी वञनि हा पर महबूब खे पाण मोकिलियो पियो इन्हे करे पियो मोकिलियो त महबूब तुंहिंजी शफ़ाअत सां लखे बख़्शजी वेंदा पोइ के चवंदा असां त गुनाह ई एतिरा कया हा के चवंदा त असांजी सज़ा पूरी थी वई के चवंदा रब जी रहमत जोश खाधो आहे महबूब ईअं न थिए सुभान अल्लाह तूं पाण वञी कढी आहे हुननि खे ख़बर पए त सज़ा पूरी न आहे थी पर हे मिठे मोहम्मद करीम जो शान आहे सुभान अल्लाह हे मिठे मोहम्मद करीम जो शान है महबूब जो मकाम रब पकड़े जहन्नम में विदो मिठो मोहम्मद करीम बाग तू विझी जहन्नम मां कढी जन्नत में छड़ाए सुभान अल्लाह जन्नत में वञनि त उन्हनि खे एहसास थिए सुभान अल्लाह त सज़ा पूरी नाहे थी हे मिठे मोहम्मद करीम करम कयो सुभान अल्लाह हे महबूब करम कयो आहे महबूब मेहरबानी कई आहे रब त असांखे पकड़ियो हुयो सुभान अल्लाह
हे महबूब जो वसीलो ऐं शफ़ाअत ऐं मुहाबो आहे सुभान अल्लाह जो जहन्नम मां छॾाए जन्नत में पहुचाए थो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह जन्नत में वञनि त उनखे एहसास त थिए न त महबूब असां ते एहसान कयो आहे। सुभान अल्लाह ऐं ॿी ॻाल्हि रब छा फरमायो मन कान फी क़ल्बिही मिस्काल ज़र्रतिन 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 मिनल ईमान सुभान अल्लाह ज़र्रे जेतिरो ईमान हुजे। सुभान अल्लाह पर हिकिड़ा अहिड़ा बि हूंदा जिन खे ईमान ज़रे खां बि घटि हूंदो हूंदा या कोन हूंदा सुभान अल्लाह उहे किथे वेंदा रब जो न चवे ज़रे खां ज़रे जेतिरो ईमान मूं बख़्शा सुभान अल्लाह इन खां जन में घटि ईमान हूंदो त उहे काॾे वेंदा सुभान अल्लाह उन्हनि जी सिफारिश केरु कंदो सुभान अल्लाह उन्हनि जी शफ़ाअत केरु कंदो। सुभान अल्लाह महबूब तूं वञी पाण ॾिसी आ त हिकिड़ा अहिड़ा उम्मती बि आहिनि जिन खे ज़रे खां बि घटि ईमान आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ महबूब फरमाइनि था मां वरी अचे सिर सजदे में रखां सुभान अल्लाह रब जी तारीफ़ कंदुसि सुभान अल्लाह रब जी वाखाण कंदुसि सुभान अल्लाह रब जी हमद ऐं सना बयान कंदुसि रब राज़ी थींदो रब राज़ी थींदो सुभान अल्लाह पोइ मां शफ़ाअत कंदुसि रब चवंदो महबूब हाणे छा हुकुम कर छा खपई चवंदुसि मौला हे त हो हिसाब किताब हे हुयो हिसाब किताब सुभान अल्लाह मिसकाल जेतिरो ईमान ज़रे जेतिरो ईमान ज़रे खां ज़रे जेतिरो ईमान ज़रे खां ज़रे जेतिरो ईमान मौला इहो तुंहिंजो हिसाब हुयो हाणे मूंखे इजाज़त ॾे मन कान ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नत सुभान अल्लाह सुभान महबूब मूंखे इजाज़त ॾे मौला मूंखे इजाज़त ॾे जन ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो आहे उनखे जन्नत में छॾे अचा। सुभान अल्लाह रब करीम फरमाइंदो रब इज्जती रब जलाली रब जबरूती मूंखे इज्जत जो कसम आहे मूंखे जलाल जो कसम आहे मूंखे पंहिंजे जबरूत जो कसम आहे मन कान ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नत जे तुंहिंजो कलमो पढ़ियो आहे महबूब उनखे जन्नत में सुभान पहुचाए। अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूब जी शफ़ाअत जो मौजू लिखो आहे सुभान अल्लाह एतिरो मूंखे टाइम कोन्हे इन खां सुठी ॻाल्हि इहा आहे त चुप कर मेहर अली इथे जा नहीं बोलण दे सुभान अल्लाह अलाइना इल्लल्लाह।